ज़ाब्तनि जी बनकड़ी ते पीटीआई जे अॻवाननि जी वठ पकड़ पार्लियामेंट हाउस मां समूरा पीटीआई मेंबर हिरासत में वरिता विया। इस्लामाबाद पुलिस ज़ैन कुरैशी ऐं शेख वकास अकरम खे हिरासत में वठी छॾियो। नसीमुर रहमान, शाह अहद खटक ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल जो साहिबज़ादा हामिद रज़ा बि गिरफ़्तार। उन खां अॻु पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर, शेर अफज़ल मरवर ऐं शोएब शाहीन गिरफ़्तार कया विया। ज़ुबैर ख़ान ऐं आमिर डोगर खे बि गिरफ़्तार कयो वियो हो। केपीके जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर वज़ीर आला हाउस पेशावर पहुची वियो। अली अमीन गंडापुर जलसे खां पोइ इस्लामाबाद में मुख़्तलिफ़ गॾिजाणियुनि में रुधल हो। पीटीआई अॻवाननि जो चवणु आहे त अली अमीन गंडापुर जे इस्लामाबाद में सरकारी अमलदारनि सां मुलाक़ात थी सूबे जे अमन अमान बाबति ॻाल्हियूं कयूं वियूं। सिंध हुकूमत दवाउनि जी तैयारी ऐं इस्तेमाल थींदड़ शयुनि जे विकिरे ते पाबंदी लॻाए छॾी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण जी हिदायतुनि ते कमिश्नर कराची हुकुम जारी कयो। काठ, एक्रेलिक, शीशे, पत्थर, प्लास्टिक ऐं सिरामिक पाइप, रूज क्लिप्स पाइप, बोंगस ऐं ॿियनि शयुनि ते पाबंदी लागू। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण चवे थो, इहा पाबंदी सिंध में मुनशियात जे इस्तेमाल ख़िलाफ़ असांजे जारी जंग में हिकु अहम क़दम आहे। असांजो मक़सदु मुनशियात में इस्तेमाल थींदड़ डिवाइसिस जी दस्तियाबीअ खे रोकण ऐं नए नस्ल खे मुनशियात जी लानत खां बचाइण लाइ सख़्त उपाउ वरिता वेंदा। नूरियाबाद वेझो ट्रक ऐं ट्रॉलर में टक्कर, औरत ऐं ॿारड़ो फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। मोटरवे रोड ते दादाभाई वेझो हैदराबाद खां कराची वेंदड़ रोड ते ट्रक ऐं ट्रॉलर में टक्कर। मरियम शाकिर ऐं 8 महीननि जो ॿारड़ो फैज़ान फौत थी वियो। फौतनि जा मड़ ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। मदे जी वेझो पुराणी तकरार तां फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। ॻोठ माणक जमान में हथियार बंदनि जी फायरिंग में गुलाब जतोई क़तल थी वियो। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल पहुचायो, जिथां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। मीरपुर ख़ासी माली कॉलोनी में 23 सालनि जे नौजवान जो लाश हथे। जयप्रकाश मेघवार जो घर में टंगियल लाश मिलियो। यूएई एटमी बिजली घर जी ज़िम्मेवारी भारत खे ॾेई छॾी। मुतहदा अरब इमारात बिजली घर जी सार संभाल ऐं ऑपरेशन्स जी ज़िम्मेवारी भारत हवाले करे छॾी। भारत ऐं मुतहदा अरब इमारात विच में मुफ़ाहमती याददाश्तनामे ते सहियूं थींदियूं।